जिंगशाही मां आशिक रसूल जोखियो जी रिपोर्ट मुताबिक मकली ऑल सिंध लोअर स्टाफ ज़िले ठटे जे सॾ ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी नूर सराई पारां मुबैना तो नंढनि मुलाज़मनि सां नारवा सलूक प्रमोशन ऐं सीनियरिटी लिस्ट रोकण ऐं साल 2007 जे मुलाज़मनि जे डिफरेंस बिलनि ते सही न करण ख़िलाफ़ मुलाज़मनि DC चौक मकली खां एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड हुआ जिन ते DEO प्राइमरी हटायो, लोअर स्टाफ जा जाइज़ मुतालबा हल करियो ऐं नंढनि मुलाज़मनि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो जहिड़ा नारा दर्ज हुआ। रैली खां पोइ मुज़ाहिरीन DEO प्राइमरी ऑफिस आॾो धरणो हयो जिते तंज़ीमी अॻवाननि ख़िताब कंदे मुतालबो कयो त लोअर स्टाफ सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो फौरी अज़ालो कयो वञे, सीनियरिटी लिस्ट बिना देर जारी कई वञे, प्रमोशन जा मामला इक़लाइजनि ऐं साल 2007 जे मुलाज़मनि जा डिफरेंस बिल जल्द मंज़ूर करे अदा कया वञनि। इन मौक़े ते सिंध जे सूबाई वज़ीर ऐं MTA सैयद रियाज़ शाह शिराज़ी एहतजाज जो नोटिस वठंदे पंहिंजे सेक्रेटरी अदा हनीफ़ मेमण खे धरने वारे हंधि मोकिलियो। अदा हनीफ़ मेमण एहतजाज कंदड़नि जो फ़ोन ते सैयद रियाज़ शाह शिराज़ी सां राब्तो करायो, जंहिं दौरान सूबाई वज़ीर यकीन ॾियारियो त 2 ॾींहनि अंदरि